نستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اعبدوا ربكم الذي خلقكم والذين من قبلكم لعلكم تتقون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तों गुज़िरियल जुमे ते जेका आयत सगोरी मूं तव्हां जे आॾो तिलावत कई हुई अॼु बि उहा साॻी आयत सगोरी मूं अव्हां प्यारी जमात जे आॾो तिलावत कई आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम इरशाद फरमायो या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम ऐं इंसानो इबादत कयो पंहिंजे रब जी जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम ऐं तव्हां खां अॻियनि खे बि उन रब पैदा फरमायो आहे लअल्लकुम तत्तक़ून इबादत कयो त तव्हांखे तक़वा नसीब थिए हिन आयत सगोरी में अल्लाह पाक पंहिंजे इबादत करण जो हुकुम ॾिनो आहे ऐं मां तव्हांखे अॻे जुमे ते वाज़ह ॿुधायो हो त जेको रब ख़ालिक़ आहे उहो ई इबादत जो लाइक़ु आहे अल्लाह ताला पंहिंजो तारफ़ ईअं करायो आहे अल्लज़ी ख़लक़कुम जंहिं रब तव्हांखे ख़लक़ियो आहे त उन जी इबादत कयो हाणे इहो मसइलो तय आहे त ग़ैरुल्लाह जी इबादत कान कबी इबादत अल्लाह जी कबी पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे ख़िदमत में मार्ज़ कयां त इबादत जो मफ़हूम कहिड़ो आहे आम तरह सां माण्हू धोखो ॾींदा आहिनि ऐं ग़लति तशरीह कंदा आहिनि उन ग़लति तशरीह करण खां पोइ मुसलमाननि जे मथां शिरक जी फ़तवा लॻाईंदा आहिनि त अवां ही फलाणो कमु कयो था इहो बि शिरक आहे फलाणो कमु बि शिरक आहे फलाणो कमु बि शिरक आहे
ये सब शयूं इबादत में शुमार करे। जेकॾहिं को माण्हू उहे गैर लाइ करे, अल्लाह खां सवा कंहिं ॿिए जे लाइ कंदो आहे, त उन्हनि खे उहो शिरक चई मुस्लमान खे मुशरिक भाईंदा आहिनि। उन जूं ॿ टे ॻाल्हियूं मां तव्हांजे ख़िदमत में मुख़्तसिर टाइम में अर्ज़ु कयां थो। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुरूद शरीफ़ मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे मथां पढ़ंदा हलो। ॿियो दफ़ो सलाह शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हिकिड़ो मिसाल तव्हांखे मां हदीस पाक जो पेश कयां त ॻाल्हि आसानी में सम्झ में अचे। मिशकात शरीफ़ में हदीस पाक आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत गिरामी में हिकिड़ो उठ आयो। सहाबा जी जमात वेठी आहे। उठ जानवर आहे, जीअं तव्हां सां चवंदो बेज़ुबानो आहे, मुकल्लफ़ बि न आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ख़िदमत गिरामी में डोड़ंदो आयो। सहाबी चवनि था नबी पाक अलैहिस्सलाम जे आॾो उठ वेही पंहिंजी पेशानी ज़मीन ते रखी अल्लाह जे हबीब पाक जे आॾो सजदे वारी सूरत करे रहियो हो। सहाबा किराम अर्ज़ कनि या रसूल अल्लाह, हे त जानवर आहे, असां त तव्हां ते कलमो भरियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेकॾहिं जानवर अव्हां जे ख़िदमत गिरामी में सर सजदे में रखी ऐं सजदो करे थो, असां त इंसान आहियूं, असांजो वधीक हक़ आहे, असांजे मथां लाज़िम आहे अव्हां कई ताज़ीम जे हेठो करे हिन खां वधीक कयूं। यानी सहाबा किराम जो मक़सदु हो असां बि तव्हांखे सजदो कयूं। अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो, सजदो अल्लाह जे ज़ात खां सवा ॿिए खे जाइज़ न आहे। सजदो कबो त हिकिड़े वहदहू ला शरीक रब्बुल आलमीन खे कबो। मां मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात पाण अल्लाह जे दरबार में सजदो कंदो आहियां। मूंखे बि ख़ुदा खे सजदो करिणो आहे, तव्हांखे बि ख़ुदा खे सजदो करिणो आहे। इन जे लाइ तव्हांखे सजदे जी इजाज़त न आहे, बाक़ी तव्हां मुंहिंजी इज़त कयो, ताज़ीम कयो। ताज़ीम तव्हांखे करणी आहे त भली कयो, सजदो अल्लाह जे ज़ात खां सवा ॿिए खे जाइज़ ई न आहे। हाणे इहो मसइलो तव्हांखे सम्झाइणो आहे त नबी करीम फरमायो त सजदो आहे इबादत। चओ सजदो आहे, उहा इबादत कंहिंजी कबी? गैरुल्लाह जी न कबी। मुंहिंजी ताज़ीम कयो, सजदो न कयो। इबादत अल्लाह जी कबी, सजदो अल्लाह जे लाइ कबो, पर ताज़ीम अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जी इबादत आहे। ताज़ीम अल्लाह पाक जे हर इज़त वारी शइ जी ताज़ीम। आम तरह सां इहा ॻाल्हि माण्हुनि खे चई वेंदी आहे त बाबा अव्हां कंहिं बुज़ुर्ग जा पेर वठंदा हो, हथ चुमंदा हो, हुन जे आॾो झुकंदा हो। इहो सभु कुझु जेको आहे इहो नाजाइज़ आहे, हराम आहे, शिरक आहे, सजदे जे हुकुम में अची थो वञे पियो। पर मुंहिंजा भाउ अज़ीज़, अव्हां सम्झी विया हूंदा, अल्लाह ताला तव्हांखे अकुल नसीब फरमायो आहे त इबादत जुदा आहे, ताज़ीम जुदा आहे। इबादत ॿी शइ जो नालो आहे, ताज़ीम ॿी शइ जो नालो आहे। रसूलुल्लाह फरमाइनि था तव्हां इबादत मुंहिंजी न कयो, बाक़ी मुंहिंजी ताज़ीम कयो। हाणे जेकॾहिं ताज़ीम करण बि शिरक हुजे हा त रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे ताज़ीम करण जे लाइ कॾहिं बि हुकुम कोन फरमाए हा। हाणे इन जो मां तव्हांखे अल्लाह जे क़ुरान मां दलील पेश कयां। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। कुरान शरीफ़ में अल्लाह ताला ॿिनि जबलनि जो बयानु फरमायो आहे। हिकिड़े जो नालो आहे सफ़ा ऐं ॿिए जो नालो आहे मरवो। इहे उहे जबल आहिनि जन जे विच ते हज़रत बीबी हाजरा डोड़ू पातूं हुयूं पाणीअ जे तलाश जे लाइ।
अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो आहे इन्न सफा वल मरवता मिन शआइरिल्लाह। सफा जो जबल ऐं मरवे जो जबल अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे निशाननि मजा निशानियूं आहिनि। निशानी छा खे चइजे? अवां सफ़र कंदा हूंदव, नवाब शाह खां सांगड़ वञो, नवाब शाह खां हैदराबाद वञो, नवाब शाह खां कराची वञो, नवाब शाह खां सखर वञो। अवां रस्ते ते ॾिठो हूंदो त रोडनि जे मथां बोर्ड लॻा पिया हूंदा आहिनि, उन्हनि ते निशानी लॻी पई हूंदी आहे बाबा हैदराबाद 60 माइल, वरी 10 माइल अॻिते हलो बाबा हैदराबाद हाणे 50 माइल, वरी अॻिते हलो 10 माइल बाबा हैदराबाद हाणे बाक़ी 40 माइल। अहिड़े तरीक़े सां वेंदे जॾहिं शहर में पहुचंदो त बाबा हाणे शहर अची वियो। हाणे इहे जेके पत्थर लॻल हूंदा आहिनि, इन पत्थरनि खे निशानी चइबो आहे। छा चइबो आहे बाबा? छाजे लाइ निशानी आहे? त ख़बर पवे त हाणे हैदराबाद केतिरो परे आहे, कीअं परे आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो फरमाए थो त सफ़ा जबल बि निशानी आहे, मरवो जबल बि मुंहिंजी निशानी आहे। इहे छा जूं निशानियूं आहिनि? इहे पत्थर जंहिं ते लिखियलु आहे त नवाब शाह 20 किलोमीटर आहे, 15 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आहे, इहे त नवाब शाह जे मुफ़ासिले जी ख़बर आहे। वे जेके अल्लाह ताईं क़ुरान में चयो त सफ़ाई मरवो कुदरत जा निशान आहिनि, इहे छा जा निशान आहिनि? इहा ॻाल्हि तव्हांखे दिमाग़ में सम्झ में अची वई त मसइलो अज़ ख़ुदि हल थी वेंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो अला तुदरिकुल अबसार व हुवा युदरिकुल अबसार। मां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो शान आहे, एॾो बेनियाज़ आहियां, अहिड़ो मख़फ़ी आहियां, एतिरो त ॻुझो आहियां, एतिरो त मां रब्बुल आलमीन ग़ैबुल ग़ैब आहियां। अल्लाह ताला फरमाए थो कंहिं माण्हूअ जे अख खे ताक़त नाहे जेको हिन दुनिया में मां अल्लाह खे ॾिसी सघे, आख़िरत में त भली ॾिसे पर दुनिया में न ॾिसंदो। पोइ जेका सम्झ में ॻाल्हि नथी अचे, अकुल में ॻाल्हि नथी अचे, ॾिसण में ॻाल्हि नथी अचे, उन खे कीअं मञिजे त वाक़ई अल्लाह आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मुंहिंजा बानहो मां अल्लाह जे कुदरत जा निशान आहिनि, मूंखे त तव्हां नथा ॾिसी सघो पर मुंहिंजा निशान ॾिसी मां अल्लाह जो इक़रार कयो। आसमान कंहिं पैदा कयो? ज़मीन कंहिं पैदा कई? वण दरख़्त कंहिं पैदा कया? सिज लाहे केरु थो? उभारे केरु थो? राति केरु थो आणे? ॾींहुं केरु थो आणे? इहे सभु अल्लाह ताला आणे थो। असां अल्लाह ॾिठो कोन्हे पर इन कुदरत जे निशानीअ मां मालूम थिए थो त अल्लाह आहे। चओ अल्लाह साईं। सैयदना इमाम आज़म अबू हनीफ़ा सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। नौजवान नंढड़ो आहे, अञा मदरसे मां फारिग़ बि कोन थियो आहे, इब्तिदाई किताब पढ़े थो। पंहिंजे बगदाद जे ॻोठ में शहर में मदरसे खां पढ़ियो, मोटियो थो अचे, ॾिठई त विच शहर में तंबू लॻा पिया आहिनि, शामियाना लॻा पिया आहिनि, मख़लूक वेठी आहे, वक़्त जो बादशाह बि वेठो आहे, उन सां गॾु वज़ीर बि वेठा आहिनि ऐं बगदाद जा मशहूर जेके आलिम हुआ उहे आलिम बि वेठा आहिनि। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह पुछो बाबा छा जो गोड़ आहे? नंढड़ो छोकिरो आहे। माण्हुनि चयोसीं मुनाज़रो आहे। छा आहे? मुनाज़रो। छा जो मुनाज़रो आहे? ईसाइनि जो हिकिड़ो एलची आयो आहे, उन बादशाह खे चयो आहे त तूं पंहिंजा मौलवी घुराए मुंहिंजा 3 मसइला हल करे ॾे। पोइ छा थियो आहे? सुबुह खां वठी करे लठ पई लॻे, आलिम मौलवी ख़ल्क़ अची गॾु थी आहे, ॾाढा दलील दलाल ॾियनि था पर ईसाई मञे नथो। ऐं बादशाह बि ॾाढो बेज़ार थियो आहे, भला सुबुह खां वठी बेपारी अची वई, को मौलवी असांजा सम्झाए नथा सघनि हिनखे। इमाम साहब रहमतुल्लाह नंढड़ो किताब हथ में हल मदरसे में पढ़े थो, अॻिते वधी चई त बादशाह खे चओ त सुवाल कहिड़ा आहिनि, जवाब मां ॾियण जे लाइ तयारु आहियां। हाणे सुवाल ॿुधो, सभ खां पहिरियों सुवाल आहे
ईसाईअ जो सुवाल आहे त अल्लाह खां अव्वल छा हुयो? जेकॾहिं को चवे बाबा शाहपुर चाकर त ॻोठ वॾो आहे, पर अव्वल अव्वल हिते केरु वेठो? को ॾाहिरी हूंदो, को अदा को ॿी क़ौम जो हूंदो, केरु त हूंदो न जे पहिरियां ॻोठ ॿधो हूंदो। हिकु घर मूं ॿ थिया, ॿिनि मूं 4 थिया, चइनि मूं 10 थिया, त पहिरों घर कंहिंजो इहो मिसाल आहे त अल्लाह पाक त आहे, पर अल्लाह खां अव्वल छा आहे? मौलवी घणियूं आयतूं पढ़ियूं, क़ुर वग़ैरह सम्झायूं, पर हुन चयो बाबा मां त ईसाई आहियां, क़ुर त मञा कोन थो, मूंखे अकुल सां सम्झायो। चए ॿियो सुवाल कहिड़ो आहे? चए ॿियो सुवाल इहो आहे, ईसाई थो चवे त ॿियो सुवाल ही आहे त अल्लाह जो मुंहुं काॾे आहे? मौलविन चयो त बाबा जाॾे काॾे, ओलह ओभर ॾखिण उत्तर, जाॾे काॾे। चई ईअं जाॾे काॾे कीअं बाबा, हिकिड़े पासे हूंदो जाॾे काॾे। इमाम अबू हनीफे रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमायो, इहो बि जवाब मां थो ॾियां। टियों सवाल कहिड़ो आहे? चई टियों सवाल इहो आहे त अल्लाह पाक हाणे हाणे छा थो करे? अवां चवंदो त अल्लाह पाक सिज उभारियो आहे, अल्लाह ताला हवाऊं घुलाईंदो आहे, अल्लाह ताला जी ज़ात मारींदो आहे, जीआरींदो आहे। ईसाई पियो चवे त न, किरोड़े कम अल्लाह पाक जा हिकिड़ो मुक़ररु करे ॾियो त फलाणो कमु, ईअं बसि फलाणो कमु न न न हिकिड़ो ॿुधायो। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, इन जो जवाब बि मां ॾींदुसि। दुरूद शरीफ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। ॾाढे 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 सलात साईं ते। सुबुह खां वठी बादशाह बि बेज़ार, मौलवी बि बेज़ार, ख़ल्क़ बि बेज़ार। वॾो इज्तिमा आहे। हिकिड़े माण्हू वञी बादशाह खे ॿुधायोसीं नंढड़ो हिकिड़ो छोकिरो आहे, उहो थो चवे जेकॾहिं मूंखे इजाज़त मिले त मां थो जवाबु ॾियां। चए वठी अचोसि। हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह नंढड़ो जो नौजवान ॿारड़ो आहे, 12-15 सालनि खां बि नंढी उमिरि जो आहे। अची बादशाह जे आॾो बीठो, बादशाह तख़्त ते, एलची तख़्त ते, आलिम तख़्त ते, ख़ल्क़ हेठि पट ते, इमाम आज़म हेठि अची बीह रहियो आहे। ओ नंढड़ा जवाबु ॿुधाए। चएसि हा जवाबु ॿुधाईंदुसि, सुवाल नंबर वार कंदा वञो, जवाबु वठंदा वञो। हाणे जाथे न वॾा वॾा अछनि ॾाढ़नि सां मौलवी मुंझी पवनि ऐं ॿार बि ही जवाबु ॾिए त सॼे जहान जूं अखियूं ओॾह। पहिरों सुवाल, अल्लाह खां अव्वल छा हुयो या छा आहे? ईसाईअ सवाल कयो, आलिम मुतवजो थी ॿुधण लॻा। इमाम आज़म फरमाइनि था, अदा जवाब ॾींदुसि, पर पहिरियों ई मूंखे अंग ॻणे ॿुधाए। अंग अचनि था? चए हा अंग मूंखे न ईंदा, बाक़ी छो ॻण? चए 1 2 3 4 5 6 7 8 9 10। चई झल 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 झल। ईसाई पियो ॻणे 1 2 3 4। इमाम आज़म सवाल कयुसि। हाणे इमाम साहब फरमाए थो, ॾे ख़बर 10 खां अव्वल छा आहे? चयईं 9। 9 खां अव्वल छा आहे? चयईं 8। 8 खां अव्वल छा आहे? चयईं 7। 7 खां अव्वल छा आहे? चयईं 6। 6 खां अव्वल छा आहे? चयईं 5। 5 खां अव्वल छा आहे? चयईं 4। 4 खां अव्वल छा आहे? चयईं 3। 3 खां अव्वल छा आहे? चयईं 2। चए 2 खां अव्वल छा आहे? चयईं 1। चए 1 खां अव्वल छा आहे? चए 1 खां अव्वल कुझु बि न आहे। चए न न ॿुधाए कुझु त हूंदो। चए न न 1 खां अव्वल कुझु कोन्हे, बसि 1 आहे, इन खां अव्वल कोन्हे। इमाम साहब फरमाए थो, न न मां न मञींदुसि, दलील सां ॿुधाए त 1 खां अव्वल छा आहे? चई थे अकुल जी ॻाल्हि आहे, शुरूआती 1 खां आहे, उन 1 खां अव्वल कुझु बि न आहे, का शइ न आहे। इमाम आज़म फरमाइनि था, इहो मुंहिंजो मिसाल आहे, पर इहो 1 आहे। इन 1 खां अव्वल बि ॿुड़ी हूंदी आहे, 0 हूंदो आहे, 0 हूंदो आहे। यादि रख, जेको 1 आहे उहो अंगनि में 1 आहे, ऐं जेको हक़ीक़त में 1 आहे उन खां बि अव्वल का शइ कान्हे का।
अल्लाह हिकु आहे या न आहे? अल्लाह ताला फरमाईंदो आहे कुल हुवल्लाहु अहद। ऐं मुंहिंजा महबूब मुहम्मद अरबी माण्हुनि खे चई ॿुधाए त अल्लाह अकेलो आहे। चओ अल्लाह अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे वहदानियत में, पंहिंजे ज़ात में, पंहिंजे सिफ़ात में अकेलो आहे। जंहिंमहिल इमाम अबू हनीफ़े नंढड़े ॿार ॾे मासूम ॾे इहो जवाबु ॾिनो त ईसाई खे दिलि सां लॻी वई ॻाल्हि। चवंदा हाओ हिननि मौलवनि मां जा हिन ख़ल्क़ मां का न ॿारियऊं, कंहिं न ॿुधायो, पर बचड़ा तो ॿुधायो आहे। बाक़ी ॿ सुवाल अचे ॿ बि ॿुधाया तो देरि कोन थो कयां। ॿियो सुवाल अलाह जो मुंहुं काॾे आहे? इमाम अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैह फरमायो ईअं कोन ॿुधाईंदुसि। मेणबती खणी अच। मेणबती खणी आया, ॿारियो, बत्तीअ खे ॿारियऊं। जंहिंमहिल बत्ती ॿरी रोशन थी, मेणबती बाहि सां ॿरे पई, इमाम आज़म उन बादशाह जे एलची खे चवण लॻा ॾे ख़बर एलची ईसाई हिन बत्तीअ जो मुंहुं काॾे आहे? बत्तीअ जो मुंहुं चई जाॾे काॾे? चई न न रिढ जा पुट जाॾे काॾे कीअं? हिकिड़े पासे ॿुधाए। चई थी नथो सघे, हे नूर आहे, हे रोशनी आहे, तंहिंजे करे रोशनी जी जाॾे काॾे फैज़ हूंदो आहे। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हीअ बत्ती आहे मेण मां ठही आहे, धागे मां ठही आहे, माचीस सां ॿारी वई आहे। हे बि मुहताज आहे पर आहे त नूर, ऐं इन जो जाॾे काॾे मुंहुं आहे। ऐं जेको मुंहिंजो अल्लाह आहे न धागे मां ठहियो आहे, न मेण मां ठहियो आहे, न माचीस सां ॿरंदो आहे, उहो त बेमिसाल आहे। अल्लाह नूर समावात वल अर्द, उहो मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला जेको आसमाननि जो बि नूर आहे त ज़मीननि जो बि नूर आहे। जेकॾहिं बत्तीअ जो मुंहुं जाॾे काॾे आहे त अल्लाह जो तवज्जो बि जाॾे काॾे आहे। चई यार वाह वाह, इहो बि वाह जो सम्झाई, बसि तसली थी। बाक़ी हिकिड़ो सुवाल, इहो साल ॾुखियो हो। ईसाई दिलि में सोचो त हे छोकिरो चवंदो त अलाह सिज थो बारे, मां चवंदोमांसि भला अलाह ताला हवा कोन थो घुलाए। चवंदो अलाह हवा घुलाए थो, मां चवंदोसांसि गर्मी कोन थो आणे। जे चवंदो अलाह तबारक व तआला गर्मी थो आणे त मां चवंदुसि मारे कोन थो। जे चवंदो भला अलाह मारे थो त मां चवंदुसि जीआरे कोन, मिड़ई मुंझाईंदोसांसि। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह खे चई टियों सुवाल आहे त अल्लाह पाक हाणे हाणे मां जंहिंमहिल ॻाल्हायां थो हाणे हाणे छा थो करे? हाणे हाणे से हिकिड़ो कमु हुजे त ॿुधाइजे, किरोड़े कम कीअं ॿुधाए? इमाम आज़म चयो मां तुंहिंजे पीउ जो नौकर कोन आहियां। ॿ सुवाल ॿुधाया त मां, तूं मथे कुर्सीअ ते सीटियो वेठो आहीं, मां हेठि बीठो आहियां। तुंहिंजा ॿई सुवाल सही ॿुधाया अथमि, टियों सुवाल बि तोखे सही ॿुधाईंदुसि, पर शर्त इहो आहे त जेको सवाली हूंदो आहे हेठि बीहंदो आहे, ॿुधाइण वारो कुर्सीअ ते वेहंदो आहे। कुर्सीअ तां लह मूंखे कुर्सीअ ते वेहार, मां आलिम थी वेहां, सुवाल कर त जवाब ॿुधायां। जागो था, सम्झो था? दोस्तो अज़ीज़ो सभिनी हमरा कनि छिके लाथो लवेठ सही थो चवे, लाहे हेठि बीहा, हेठि बीठो। इमाम आज़म नंढड़े खे कुर्सी ते वेहारियऊं, बादशाह वेठो आहे, इमाम साहब कुर्सी ते वेठो आहे, ईसाई हेठि बीही रहियो। सुवाल कर, चए अल्लाह ताला हाणे हाणे छा थो करे? इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमायो त किरोड़े कम मुंहिंजे कादर जा के ई करे थो, पर हिकिड़ो कमु अल्लाह पाक कयो आहे जो तोखे कुर्सीअ तां लाहे मूंखे कुर्सीअ ते वेहारियो अथई। हाणे जो इहा ॻाल्हि ॿुधई त महिल चई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह।
ईसाई चयो ऐ मुसलमानो तव्हांजो अल्लाह सचो, तव्हांजो दीन सचो, तव्हांजो नबी सचो, अव्हांजे मज़हब जा पेशवा इमाम आलिम भी सच्चा। वाकई अल्लाह आहे। अवां हेतिरा सारा सॼी मस्जिद भरी पई आहे, मुंहिंजा दा सभई हिकिड़े आवाज़ सां था चओ त ला इलाहा, को बि इबादत जो लाइक़ु नाहे इल्लल्लाह, मगर हिकिड़ो अल्लाह आहे। ॾिठो त कंहिं बि कोन्हे, पर कीअं था मञो? अवां चवंदो त असां अल्लाह मञूं था, पर अल्लाह जे निशाननि सां। कीअं था मञो अल्लाह जे? ॾाढे जो कीअं था मञो अल्लाह जे? अल्लाह सजो भारे तो या कुदरत जी निशानी आ, सजो लाहे तो कुदरत जी निशानी आ। अल्लाह पाक जी ज़ात तरी फरमाए तो इन्ना सफा वल मरवत मिन शआइरिल्लाह, रोड ते वठी करे मुफासला ॾिसंदो वेंदो आहे, तोखे निशानीअ सां ख़बर पवंदी आहे हेतिरो पंधु परे आहे। अल्लाह ताला फरमाए तो हूअं त मां कंहिंखे ॾिसण में कोन थो अचां, पर मुंहिंजे निशाननि खे ॾिसो, मुंहिंजे मथां ईमान आणींदा वञो। सफ़ा मरवो बि मां अल्लाह जे कुदरत जा निशान। वमन युअज़्ज़िम शआइरल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आहे, जेको अल्लाह जे शाइर जी ताज़ीम कंदो आहे, अल्लाह जे कुदरत जे निशाननि जी इज़त कंदो आहे, अल्लाह पाक फरमाए थो उन जे क़ल्ब जे तक़वा जी निशानी आहे, यानी हू मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहे। मालूम थियो त अल्लाह पाक जी इबादत कबी, पर अल्लाह जे निशाननि जी ताज़ीम भी कबी। अल्लाह जे निशाननि जी ताज़ीम शिरक नाहे। इबादत ॿिए जी कबी त शिरक थी पवंदो, इबादत हिकिड़े रब जी कबी, ॿिए जी न कबी। बाक़ी ताज़ीम हर उन शइ जी कबी। हेॾे निहार, ही छा आहे? चओ कपिड़ो आहे, का इज़त कान्हेसि, कपिड़ो आहे। पुराणो थी वेंदो, छिले छॾींदासीं, पर इहो कपिड़ो जंहिं महिल क़ुरान शरीफ़ खे वेड़ींदा हो, छा खे वेड़ींदा आहियो? जंहिं महिल क़ुरान खे चुमंदा हो त अवल कंहिंखे चुमंदा हो? कपिड़े खे चुमी। कपिड़े खे चुमण शिरक थी पियो। बाबा हे कंहिं ठहियो हूंदो कारखाने में, कप हूंदी, सोटरी हूंदो, ओनी हूंदो, छा हूंदो, पर इन जी इज़त त कान्हे। इज़त हिन जी इन जे करे आहे जो क़ुरान खे लपेटियो थी त हे ताज़ीम वारो आहे। एॾी त इज़त आहे जो पुराणो थी वञे, ॿियो कपिड़ो रिलीअ जे तह में विझी छॾींदो आहे, पुराणो थी वेंदो आहे त माई हुन सां ॿारनि खे उघंदियूं आहिनि, पर क़ुरान जो कपिड़ो भली पुराणो थी वञे, उन जी बि ॻंढ ॿधी छॾींदो आहे त यार क़ुरान जी चोली आहे। चओ सुभान अल्लाह। छा चवंदो आहे? क़ुरान जी चोली आहे, हुन जी इज़त कंदो आहे, न हुन जो रिलीअ जो तह ठाहींदो आहे, न ॿार उघंदो आहे, न ईअं ज़मीन ते उछलाईंदो आहे, हुनखे ॻंढ ॿधी रखी छॾींदो आहे, कंहिं दरियाह में उछलाईंदो आहे या कंहिं पूरे छॾींदो आहे, इज़त कंदो आहे। इहो शिरक न आहे, या क़ुरान जी इज़त आहे। चओ सुभान अल्लाह। कंहिंजी इज़त आहे? ऐं क़ुरान जी इज़त हर मुस्लमान ते फ़र्ज़ आहे। अबाजे क़ुरान जी इज़त आहे। क़ुरान आहे कलामुल्लाह। चओ क़ुरान आहे, ॾाढे जो क़ुरान आहे। जे कलामुल्लाह जी इज़त आहे त वलीउल्लाह जी बि इज़त आहे। अल्लाह जे कलाम जी इज़त आहे त अल्लाह जे दोस्त जी बि इज़त आहे। अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में इरशाद फरमाईंदो आहे, इहे मुंहिंजा अहिड़ा मूंखे प्यारा दोस्त आहिनि जो हिन दुनिया में त ख़ौफ़ कोन्हनि को, पर आख़िरत में बि बेख़ौफ़ हूंदा। अदा जे कलामुल्लाह जी इज़त आहे त रसूलुल्लाह जी बि। चओ अल्लाह जे कलामुल्लाह जी इज़त आहे त रसूलुल्लाह जी बि। ऐं रुगो रसूलुल्लाह कोन्हे बल्कि हबीबुल्लाह आहे। चओ सुभान अल्लाह। दुरूद पढ़ तोखे हिकिड़ो वाक़ियो मुस्तफ़ा जे अदब अख़लाक़ जो ॿुधाए छॾियां। ॾाढे ॾाढे हबीब ते सलाम।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो असहाबी आहे, केरु आदा ॾाढे जो केरु आहे। ऐं मां तव्हांखे बार बार ॿुधायो आहे त असहाबी जो शान केॾो आहे। पीर फ़कीर गौस कुतुब वली अबदाल आलिम पुतकी परहेज़गार किरोड़नि जे तादाद में हिकिड़े पासे, पर महबूब मुहम्मद करीम जे हिकिड़े असहाबी जो बि इन सभिनी खां शान अञा मथे। सहाबी वॾी शान वारा आहिनि। छाजे करे शान मिलियुनि? 4 हथ अथनि, 4 अखियूं हुयनि। पाण 5 निमाज़ूं पढ़ंदा हुओ, 20 पढ़ंदा हुआ न। जेतिरियूं निमाज़ूं असां ते तेतिरियूं हुयनि ते, जेका इबादत असां ते ओतिरियूं हुयनि ते। इंसानी शक्ल शबाहत में बि असां जहिड़ा, पर हुनखे इज़त इन्ही जे करे मिली जो हुननि ईमान वारनि अखियुनि सां मुहम्मद करीम जो दीदार कयो। हा न साईं, ईमान वारनि अखियुनि सां रसूलुल्लाह जो दीदार कयूं। उन रसूलुल्लाह जे दीदार जे करे हुननि जो वॾो शान आहे। हिकिड़ो सहाबी आहे, हज़रत अल्लामा क़ाज़ी अयाज़ शिफ़ा शरीफ़ में लिखियो आहे त पोड़ो आहे झूर उथंदो हो, मथे जा वार हितां हितां जेके हितां पेशानी वारा उहे एॾा हुन जा वॾा हूंदा हुआ जो उथी जो बीहे त पेशानी जा अॻियां वार खोले त उहो ज़मीन ते पवंदा हुआ। सम्झो था अलाए न? पोइ हिकिड़े माण्हू हिन खां पुछियो, यार एॾो वार रखणु जाइज़ त कोन्हे? माई खे खपे जेॾो वणेसि तेॾो वार रखे। औरत जो हुस्न सींगार इज़त वारनि में आहे, मर्द जो हुस्न सींगार इज़त ॾाढ़ी में आहे। बाक़ी हे वार पोइते वराए वध में वधि पापड़ी ताईं, न त कुल्हे ताईं ॿिया कटे छॾ। हेॾा वॾा वार सहाबी रसूल थी छो रखियो थी? ओ सहाबी थो चवे, अदा ॻाल्हि असुल ही आहे त मां नंढड़ो हुयुसि, मुंहिंजो बाबो मूंखे रसूलुल्लाह जे दरबार में वठी आयो। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे शफ़क़त सां मुंहिंजे हिन पेशानीअ ते प्यार सां हथ रखियो हो। ख़ुदा जो कसम आहे, उन ॾींहं खां वठी करे अॼु ॾींहं ताईं मूंखे शर्म थो अचे त जन वारनि खे मुंहिंजे महबूब हथ लॻायो आहे से कीअं वढियां, कीअं कूड़ियां। मुस्तफ़ा जे हथनि वारा वार मां बादिया करे छॾिया आहिनि। ज़िंदगीअ में चवां थो त मरां त हे वार क़बर में खयूं वञा। वार त माण्हुनि जा नाईअ जे दुकान ते रुलनि था, हा न साईं, पर ही वार उहे वार न आहिनि। हे उहे वार आहिनि जिन खे रसूलुल्लाह जो हथ लॻो आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे त चओ सॼणा, रसूलुल्लाह जो हथ लॻो। उहे वार सहाबी सॼी ज़िंदगी न कूड़ाया, सारी हयाती उहे वार वॾा हुआ। उनखे वेड़े सेड़े मथे जा पटकेठा ॿधी छॾींदो हो, पर मुंहिंजा अदा संभालींदो हो। इन्ही नियत सां त हिन वारनि खे मुस्तफ़ा हिकिड़ो दफ़ो हथ लॻायो आहे। हेॾे निहार अदा हथ लॻो। भला तड़ कंदो हूंदो सहाबी कोन? वज़ू कंदो हूंदो, तड़ कंदो हूंदो, नंढड़ाईअ खां पीरीअ ताईं हज़ारे दफ़ा वहतो हूंदो। उहो हथ लॻो, धोपी वियो, बरकत ख़तम थियणु खपे। पर सहाबी जो ईमान आहे त किरोड़ दफ़ा पाणी लॻाए वेझ महबूब मुहम्मद करीम जो जंहिंखे हथ लॻो सा क़यामत ताईं बरकत वारी शइ आहे। उहा शइ कॾहिं बि बरकत खां ख़ाली न थींदी। हबीबनि जो हथ लॻी वियो त उहा शानदार शइ आहे। उहा क़बर में हलंदी त बेड़ा ई पार थी वेंदा। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। ॾाढे 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 हबीब अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा अदा मालूम थियो त सहाबी शिरक पे कयो। हाँ, वारनि जी पियो इज़त करे, पंहिंजनि जी ताज़ीम पियो करे। वार जी ताज़ीम छो कयईं? हथ लॻो रसूलुल्लाह जो, हथ लॻो। उहे वार ताज़ीम वारा।
अॼुकल्ह मुला मौली झटपट फतवा था ॾियनि, बाबा पीरनि जी फ़क़ीरनि जी दरवेशनि जी दरगाहुनि ते वञो था, तव्हां पुठी पोएं था, हीअं क़बरुनि ॾे वञो, अॻिते वधंदा था वञो, मथां पीर ॾे दरवेश ॾे पुठी ॾे, इहो शिरक थी पियो। ख़ुदा जो कसम आहे, क़बरूं त दुनिया में घणियूं आहिनि, कंहिं बि क़बर जी ताज़ीम मुस्लमान कोन कंदो आहे, पर उन क़बर जी ताज़ीम कंदो आहे जंहिंमें वलीउल्लाह सुतल हूंदो आहे। केरु सुतल हूंदो आहे? ऐं मां तोखे ॿुधायां, जंहिंजी निस्बत अल्लाह जे रसूल सां आहे उहा शइ मुहतरम आहे। ॿियो वाक़ियो बि तोखे हिकिड़े असहाबी जो ॿुधायां त तोखे पक पए त सहाबी शिरक न कंदा हुआ। सहाबा जो अमल असांजे लाइ हुज्जत आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त उहद जे जबल ते रसूलुल्लाह जो चाचो शहीद थियो, नालो हज़रत अमीर हमज़ो। छा नालो? ऐं एॾो महबूब खे प्यारो हो जो हबीबन फरमायो त हिन जो लाश खणी हलो मदीने दफ़न कयो। चाचो बि हो, वफ़ादार बि हो। किताबनि में लिखियो आहे, अल्लामा समहूदी लिखियो आहे त जमल ओहद जबल तां अमीर हमज़े जो लाश खणी मदीने रवाना थिया। मदीनो ऐं ओहद जबल 4 माइल आहे। त ओॾे मदीने वारे मुक़ाम में हली पूरियूं, असहाब कुल्हनि ते खणी जनाज़ो हलिया। रसूलुल्लाह बि पैदल पियो हले, जनाज़ो खयूं पिया हलनि। 10 मिंट गुज़री विया, 15 मिंट गुज़री विया, अधु कलाक गुज़री वियो, जनाज़ो आहिस्ते आहिस्ते हले पियो। ॾिठाऊं त उहा साॻी जॻह ते बीठा आहियूं। अबा मस्जिद मां निकिरबो आहे न, ॿ विखूं त माण्हू कमिरो वरी विरांडो, नेठि आख़िरकार वियो मस्जिद वञा, पर सॼो ॾींहुं हिन मस्जिद में पियो हलो ऐं निकिरो न, त का त चकर आहे न। त असहाबन रसूलुल्लाह खे चयो क़िबला अधु कलाक हलिया आहियूं, जबल हे पंहिंजो पाण सां गॾु जिथे बीठो आहे उते बीठो आहे, हे वण ॿ रजायूं वादियूं खजूं जिथे आहिनि उते ई आहिनि, इन खे छॾे माण्हू अॻिते वञे, छा सबबु आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, ओ मुंहिंजा प्यारा सहाबियो, जीअं मुंहिंजे चाचे सां मूंखे मुहबत आहे ऐं मुंहिंजो चाचो मूंखे प्यारो आहे, हिन उहद जबल खे बि मुंहिंजो चाचो प्यारो आहे। मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त जीअं तव्हां मदीने शरीफ ॾे हज़रत अमीर हमज़े जा कांधी थी हलो था, अहिड़े नमूने सां तव्हां कांधनि सां हे जबल बि गॾियो थो हले पियो। त मुंहिंजे रसूलुल्लाह जे चाचे जो जनाज़ो आहे, मां बि कांधी थी हलां। तंहिंजे करे हाणे मां तव्हांखे ॿुधायांव थो त मुंहिंजे चाचे साईं खे मदीने न खणी हलो, ओहद जबल जी मर्ज़ी थी पई आहे त मुहम्मद अरबी जो चाचो मुंहिंजे पासे में हुजे, त क़यामत ताईं मुस्लमान अमीर हमज़े जे मज़ार ते बि ईंदा, त ओहद जबल जे ज़ियारत ते बि ईंदा। अव्हांखे इहा ख़बर आहे? ॿुधी छॾियो त ओहद जी लड़ाई में जेको काफ़रनि जो सिपह सालार हो, जंहिं सॼी मुस्लमाननि खे तकलीफ़ ॾिनी, नबी खईं जे चाचे जे शहादत जो सबबु बि बणियो, महबूब करीम अलैहिस्सलाम खे बि तकलीफ़ आई जो ॾंद मुबारक शहीद थी पियो। उन लड़ाई में काफ़रनि जो अॻुवान हो ख़ालिद बिन वलीद। केरु अदा? नालो वरी खणो, छा आहे नालो? सॼी सारी सिपह सालारी उन जे हथ में ई। मुंहिंजा दुआ लश्कर जो अॻुवान उहो हुयो, हेॾो जबल खां पासो ॾेई फिरी ओच ते हमले करण वारो उहो, मुस्लमाननि खे शहीद करण वारो उहो, नबी करीम जे ॾंद जे ज़ख़्मी थियण जो सबबु बि उहो, अमीर हमज़े जे शहादत जो सबबु बि उहो। माना एॾो वॾो मुस्लमान खे नुक़सान ॾिनई, पर अॻिते हली उन साॻे ख़ालिद बिन वलीद खे मुंहिंजे महबूब करीम जे दीन सां एतिरी मुहबत थी जो मुस्लमान थियो ऐं रसूलुल्लाह नालो रखो सैफ़ुम मिन सुयूफ़िल्लाह। हे ख़ालिद बिन वलीद उहो माण्हू आहे जेको मां मुहम्मद हुन जो नालो थो रखां त अल्लाह जे तलवारनि मां हिकिड़ी तलवार आहे। कहिड़ो लक़ब हुस? सैफ़ुल्लाह। छा हुस लक़ब अदा? ॾाढे जो कहिड़ो लक़ब आहे? ख़ालिद बिन वलीद नाले सां, पर लक़ब रखुसि रसूलुल्लाह सैफ़ुल्लाह, अल्लाह जी तलवार। ऐं होॾो पुराणो रिकॉर्ड वरी ॾिसोसि त
त केॾो दुश्मन हो, पर रसूलुल्लाह जे दीन ते आयो, अल्लाह ताला हुन जा पोयां ऐब धोई महबूब मुहम्मद जो ग़ुलाम बनाए छॾियो। उन्हीअ जो वाक़ियो ॿुधाइणो आहे। सलात पढ़ तो वो टाइम बि पूरो थियो आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। ॾाढे ॾाढे मुहब्बत सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। जंहिं बि जंग में वेंदो हो फतह करे ईंदो हो। ख़ालिद बिन वलीद खे काथे बि शिकस्त न मिली। जाथे वञे ताथे बहादुरी सां खटी अचे। जंहिंजो नालो ई सैफुल्लाह अबा अलाह जी तलवार शिकस्त खाईंदी। जाथे वञे ताथे कामयाब, जाथे वञे ताथे कामयाब। हिकिड़ी लड़ाईअ में लड़ाई पियो करे, लड़े पियो, हण हणा, हेॾो काफ़र हेॾो मुस्लमान, लड़ाई हले पई, पाण बि लड़ाई सां तलवारुनि सां माण्हुनि खे मारे पियो। हलंदे हलंदे टोपी किरी पियसि। छा किरी पियुसि? टोपी। जंहिंमहिल टोपी किरी तंहिंमहिल ज़बरदस्ती हमिलो करे काफ़रनि खे हटाई, पाण बि ज़ख़्मी थियो। काफ़रनि खे बि हटाए 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 परे करे टोपी वञी खयईं। टोपी खणी मथे में विझी आयो। शाम जंहिं महिल थी तंहिं महिल सहाबनि चयोसि यार तो त अॼु ज़ुल्म करे छॾियो। चई छो? चई केतिरो ज़ख़्मी थियो आहे, केॾो ज़ोरदार हमिलो कयो थी। एॾे हमले जी ज़रूरत ई कान हुई। टोपी किरी वञी खॾ में पवे, इहा टोपी कपिड़े जी, इन जे लाइ एॾो झेड़ो? भला किरी त किरण ॾे। ऐं पाण बि ज़ख़्मी थियो आहे, मुस्लमान बि ज़ख़्मी कराया थी। केॾो तोखे तकलीफ़ अची वई आहे। ख़ुदा न ख़ास्ता न तूं मारिजी पवे त छा थी पवे हा। ख़ालिद बिन वलीद चयो तव्हांखे ख़बर न आहे, न टोपी जो क़दुरु तव्हांखे आहे ई कोन को। अबा छा जी टोपी आहे? त न का कीम ख़ाब जी, न को बखमल जी, न को चांदीअ जी, न को सोन जी, कपिड़े जी टोपी आहे। चए हा हो कपिड़े जी टोपी आहे, पर तव्हांखे ख़बर आहे त जाथे बि मूंखे कामयाबी मिली आहे, हिन टोपीअ जे बरकत सां मिली आहे। अलाह वटि उहा आई आहे छा? न, मदीने जे दर्ज़ी ठाही आहे। पोइ भला कहिड़ो कमाल आहे इन में? चवे थो जॾहिं रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजतुल विदा जे टाइम ते हज कयो हो। चओ सुभान अल्लाह। पोइ मुंहिंजे महबूब जॾहिं एहराम पे लाथो त मुंहिंजे रसूलुल्लाह मथो मुबारक कूड़ायो हो। वार कूड़ाया, छो त एहराम जे लाइ हुकुम आहे त मथो कूड़ाइजे। पोइ हबीब जॾहिं मथो कूड़ायो त महबूब जा वार महबूब करीम अलैहिस्सलाम पंहिंजे हथनि सां ग़ुलामनि खे विरहाए ॾिना हा। कंहिंजे भाग में ॿ वार आया, टे वार आया, हिकिड़ो वार आयो। महबूब जो वार ज़मीन ते रुली कोन वियो। सभिना सहाबन तबरुक तौर पाण में तक़सीम करे खया। हिकिड़ो वार मूंखे बि मिलियो हो। ख़ुदा जो कसम आहे, उहो वार मां हिन टोपीअ में अंदरि सिलाई करे रखी छॾियो आहे। उन वार जी बरकत जाथे बि फतह मिलंदी आहे, हिन टोपीअ जे सदके मिलंदी आहे। अवां था चओ त टोपीअ लाइ छो विढ़ियो आहे, ज़ख़्मी थियो आहे? ख़ुदा जो कसम आहे, जे सिर वञे हा त बि वञे हा, पर मुस्तफ़ा जे वार जी बेअदबी न थिए मता उहा टोपी कंहिं काफ़र जे हथ में अची वञे हा। हबीब जो वार मुबारक उन में पियल हुयो। मां सॼी सारी हेॾी जिदोजहद कई आहे त मुहम्मद मुस्तफ़ा जे वार जे ताज़ीम जे लाइ कई आहे। मालूम थियो त सहाबी सगोरा नबी करीम जे वारनि जी बि इज़त कंदा। चओ सुभान अल्लाह। हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह पंहिंजा न हला था। छा हला अथऊं? न हला अथऊं। हिकिड़ो सहाबी वेठो आहे, उन्ही चयो क़िबला न त मूंखे ॾे। पाण फरमायो छा कंदे? चई क़िबला मूंखे ख़ुदा जो कसम आहे, इहे वार रखी छॾींदुसि, ऐं जॾहिं मरंदुसि न त मरण घड़ी खां अॻु में पंहिंजे पुटनि खे वसियत कंदुसि त मां मरां, मरण खां अॻु में मां वात फाड़ींदुसि। इहे वार मुंहिंजा न रसूलुल्लाह जा मुंहिंजे ॼिभ जे हेठां रखिजो। मुंहिंजे वात में रसूलुल्लाह जा न हूंदा, मूंखां पुछाणो ई कोन थींदो। उन उहे न मुबारक महबूब जा पंहिंजे मरण जे घड़ी ते वात में विझी दम परवास कई। ओ मुंहिंजा दाही अदब हो सहाबा जो।
आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बिलेरवी इन्ही नहन जे लाइ ॻाल्हि कई आहे। ॾाढी सुठी दुरूद पढ़ त ॿुधायां। अॻे में सम्झायां ॻाल्हि तव्हांखे। पहिरीं तारीख़ जो चंड ॾिठो अथव? पहिरीं तारीख़ जो थुल्हो हूंदो आहे। नंढड़नि खे बि ख़बर आहे। संडड़ो हूंदो आहे, सफ़ा संडड़ो। ऐं कीअं हूंदो आहे? आला हज़रत ॻाल्हि थो करे त मुंहिंजो महबूब जॾहिं न लाहींदो हो, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, त उहे मुंहिंजे हबीब जा नह मुबारक ईअं थी पवंदा जहिड़ो पहिरीं तारीख़ जो चंड। पहिरीं तारीख़ जो अहिड़ा थी पवंदा हुआ। पर पहिरीं तारीख़ जो चंड ॾिसबो आहे त ईद कबी आहे। अदा ईअं न साईं, शवाल जो चंड ॾिसी छा कंदा आहियो? ईद कंदा हो। पर जो तो मुस्तफ़ा न लाहींदो त छा थींदो हो ॿुधो। फरमाए थो ईद मुश्किल कुशाई के चमके हलाल, नाखूनों की बशारत पे लाखों सलाम, मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत पे कहिड़ी ॻाल्हि कई? ईद मुश्किल कुशाई के चमके हिलाल। हिलाल चइबो आहे पहिरीं तारीख़ जो चंड। हिलाल माना पहिरीं तारीख़ जो। चए थो जॾहिं मुंहिंजो हबीब न लाहींदो आहे त उहे न ईअं हूंदा आहिनि जीअं चंड हूंदो आहे। ऐं चंड माण्हुनि जूं मुश्किलूं आसान कंदा हुआ, पर मुंहिंजो महबूब रुगो न हुजे त जहान जी मुसीबत लही वञे। ईद मुश्किल कुशाई के चमके हिलाल, नाखूनों की बशारत पे लाखों सलाम, मुस्तफ़ा जाने रहमत पे शम्ए बज़ में हिदायत पे। ये सब ॻाल्हियूं अथव मुहबत जूं। छा जूं ॻाल्हियूं आहिनि दादा? महबूब जा न बि वणनि था, महबूब जा वार बि वणनि था। चओ सुभान अल्लाह। जहान सजदा त कंदो आहे न बा, तूं बि करे थो, मां बि कयां थो, नबी बि कनि था। पर हुज़ूर जे सजदे जे लाइ आला हज़रत कहिड़ी न प्यारी ॻाल्हि थो फरमाए। मुंहिंजे हबीब ते दुरूद बुलंद आवाज़ पढ़ंदा वञो। अदा हे मस्जिद जो महराब आहे। छा आहे? असांखे साल थी विया आहिनि पिया सजदा कयूं, कॾहिं महराब बि सजदो कयो आहे? ख़ुदा जो ख़ैरु करे हे सजदो करे त मौलवी पूरो कोन था सम्झो। अब अलाह बचाए असां वञूं सजदे में, हे बि चवे मां सजदे में। त पर जिसके सजदे को मेहराबे काबा झुकी, उन भवों की लताफत पे लाखों, मुस्तफ़ा जाने रहमत पे शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, शम्ए बज़ में पाण सॼो ॾींहुं हीअं पिया कयूं, हीअं पिया कयूं, मथे हेठि मथे, पंहिंजे हथनि खे को ॾिसे ई कोन थो। पर हाथ मुस्तफ़ा जो हथ, हाथ जिस सिमत उठा गनी कर दिया। महबूब जाॾे हथ सुञे खे शाहूकार करे छॾे।
मुसीबत ज़दा जूं मुसीबतूं लाहे छॾे, बीमार जा मर्ज़ दूर करे छॾे, ॾुखायल जा ॾुख लाहे छॾे, रोंदड़ खे मुहम्मद खिलाए छॾे। सदके मां सदके सदके मोहम्मद रोवदन खे रंग लाया तो प्यार ॾेई परचाया तो। वाड़े महेसर सदके मां सदके, सदके समझो था वारी वारी वञा कुर्बान वञा, सदके मां सदके सदके मोहम्मद रोवदन खे रंग लाया तो प्यार ॾेई परचाया तो, प्यार ॾेई परचाया तो। आला हजरत उहा ॻाल्हि थो करे, फरमाए थो हाथ जिस सिमत उठा गनी कर दिया, मौज बहरे सखावत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने शम्अ-ए बज़ में हिदायत पे, शम्अ-ए बज़ में हिदायत पे। महबूब जे चपन जे लाइ थो चवे सुभान अल्लाह। पतली पतली गुले कुदस की पत्तियां, चेतो तो जन्नत जे गुलाब जा गुल सुभान अल्लाह, जन्नत जा गुल ऐं गुल जूं पतियूं तमाम नरम थींदियूं आहिनि, हा न साईं। पर चवे थो त हे दुनिया जो गुल न आहे, जन्नती गुल, उन जन्नती गुलनि जूं जेके पतलियूं पतियूं हुयूं उन्हनि खां बि मुंहिंजे मुस्तफ़ा जा चप नरम ऐं नाज़ुक हुआ। पतली पतली गुले कुदस की पत्तियां, उन लबों की नजाकत पेला, मुस्तफा जाने शम्अ-ए बज़ में हिदायत पे, शम्अ-ए बज़ में हिदायत पे। अदा कन त तोखे बि आहिनि न, मौलवी खे भला आहिनि, कुते खे आहिनि, पर पोइ मौलवी साहब खे चइजे था मौलवी तोखे बि कन, कुते बि खे कन त कावड़जी पवंदो। मौलवी खे चइजा तोखे बि अखियूं, कुते खे बि अखियूं त कावड़जी पवंदो, तशबीह थो ॾी। अरे तूं रसूलुल्लाह सां पाण खे तशबीह थो ॾी त मां जहिड़ो हया नथो अचई। पर हबीब जे कननि जे लाल आदत फरमाए थो, चवे थो दूरो नज़दीकों से सुनने वाले वो कान। ॾाढो थकल आहियां, रात मुंहिंजो जलसो हो बांधी, 4 बजे हथ कढिया अथनि बाबा हाणे बसि कर। उतो 4 बजे रात जो मोटी आयसि, भांग अची वई, अॼु नियत ई कान ई ॻाल्हाइण जी, तॾहिं अधु कलाकु लेट आयुसि, पर हाणे दिलि थी चवे त दिलि ठारियां। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो सहाबी आहे, चओ सुभान अल्लाह, नालो तस बिलाल मुज़न्नी, बिलाल बिन हारिस मुज़न्नी, बनी मुज़ैना कबीला जो आ। हिकिड़ो बिलाल हो रबाह जो पुटु। कहिड़ो रबाह? बिलाल जेको महबूब जे मस्जिद में बांग ॾींदो हो। चओ सुभान अल्लाह। छा कंदो हो नबी साईं जे मस्जिद में? उहो बिलाल न, हे ॿियो बिलाल आ, बिलाल बिन हारिस आ, मदीने खां 60 माइल ॿाहिरि आ। चओ सुभान अल्लाह। हज़रत अमीर उमर साईं जे खिलाफ़त जो दौर आ। चओ सुभान अल्लाह। कंहिंजे खिलाफ़त जो दौर आ? हज़रत अमीर उमर जे खिलाफ़त जो दौर आ। मुंहिंजा दा बिलाल बिन हारिस जा पुट आया, अब्बा मरी विया आहियूं,
ॾुकार आहे, राति खाधो कोन्हे, ॾींहुं खाधो कोन्हे। बाबा महिरबानी करे हिकिड़ी ॿकरी त कुह त गोश्त त खाऊं, भला अन्न न आहे त गोश्त खाई त खीर पेट भरियूं। हज़रत बिलाल बिन हारिस चयो, ओ मुंहिंजा बचड़ा, ॿकरियुनि जो हाल त ॾिसो, 5 साल ॾुकार पियो आहे, गाह जो ज़रो कोन्हे, ॿकरियुनि खे रुगो साहु फाथो पियो आहे, गोश्त हूंदो कोन, छा खारायां? पुटनि चयोसि, न बाबा ॿकरी कुह। अबा काहे चयो, हिकिड़ी ॿकरी काहे आया। हज़रत बिलाल बिन हारिस ॿकरी खे सीर विधी, सीर विझी जंहिं महिल ॿकरी थधी थी त महिल खल जो लाथई, हीअं जो खल लाहे त हॾा पिया निकिरनि। छो? गोश्त हुयो ई कोन, गोश्त हुयो ई कोन। थका हो छा? तव्हां बि कक थिया होला छा? तव्हांजो टाइम खाईयुसि मां, तंग त न थिया थो न? ख़ैर आहे। हज़रत बिलाल बिन हारिस जंहिं महिल खल लाथी त महिल ॻाढ़ा हॾा निकिरी पिया, गोश्त हुयो ई कोन। जंहिं महिल ॾिठई त ॿकरी खे गोश्त कोन्हे को, त महिल अखियुनि मां ॻोढ़ा वही आयसि। मुंहिंजा दोस्त मदीने खां 60 माइल ॿाहिरि आहे, अखियुनि मां जो ॻोढ़ा वड़ा त बेख्तियार ज़ुबान मां चई, या मुहम्मदा। छा चयई? या मुहम्मदा। हेड़ी मुसीबत जो मुल्क मां ॾुकार ख़तम थिए, ॿकरियुनि में गोश्त कोन्हे, हॾा निकिरी पिया। सहाबी रसूल आ, मदीने खां 60 माइल परे आ, उन सूर जे करे, ॾुख जे करे दाह कयई, या मुहम्मदा। पुटनि खे चई, बाबा ॾिठव, हिन में त रुगो खल ऐं हॾा, हाणे खाइण जी शइ कान्हे, वञी पूरे आया। ॾाढो हुनखे अफ़सोस थियो त कहिड़ो हाल थींदो असांजो, मुल्क में ॾुकार पइजी वियो आहे। असांजे मुल्क में बि ॾुकार आहे, सिंधू दरिया में वारी पई उॾामे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, हड़तालूं थो करीं, जलसा जुलूस थो कढीं, अख़बारुनि में बयान थो ॾीं, इन सां दरिया में पाणी कोन ईंदी। सॾु कर मुंहिंजे मुहम्मद अमीर खे, हबीब खे बाॾाए, अल्लाह खे बाॾाए, मुस्तफ़ा जो वसीलो वठी ख़ुदा खां दुआऊं घुर त रब करीम तुंहिंजा असांजा दरिया आबाद फरमाए। बिलाल खे ॾाढो रोवण थियो, रोई 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 सूर में सुम्ही पियो। आधी राति थी, निंड सुतो पियो आहे, बाग खुलियो, मुस्तफ़ा जो दीदार थियुसि। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। पाण फरमाइनि था, बिलाल लब्बैक या हबीब ज़ुल जलाल, सॾ थो करीं। पाण अर्ज़ु कयईं कि बिला तोखे न सॼां त ॿियो कंहिंखे सॼां। हाणे वञ मदीने, सुबुह थिए मदीने वञ, 60 माइल पंधु करे हज़रत अमीर उमर खे वञी मुंहिंजो पैगाम ॾे त उमर, रब राज़ी थींदो, मींहुं वसाईंदो। पर अॼु ॿेपहरीअ जी निमाज़ ते मदीने जा सहाबी वठी ॿाहिरि मैदान में दुआ घुरणु तव्हांजो कमु आहे। रब खे बारिश वसाइण में देरि कान्हे का। मालूम थियो त 60 माइल तां मुस्तफ़ा हुनजो सॾु। हलो साईं, हाणे ॿी ॻाल्हि, हिकिड़ो मसइलो अहम अथव जेको यादि करण जहिड़ो, सिखण जहिड़ो अथव। हज़रत बिलाल सुबुह जो उथियो, भलो उठोसि, उनखे तयारु करे रवानो थियो, सिधो मदीने आयो। अञा ॿेपहरी जी निमाज़ कान थी आहे, मदीने शरीफ़ पहुतो, उठ खे डोड़ाए पहुतो। हज़रत अमीर उमर पंहिंजे घर में आहे। किथे आहे? हिन अची ॿाहिरां ग़ुलाम खे चयो त ख़लीफ़ो किथे आहे? चई अंदरि आहे। छा थो करे? चई जाॻे थो। चई वञी चवींसि त हज़रत बिलाल बिन हारिस आयो आहे। छो आयो आहे? चवेसि त रसूलुल्लाह जो नियापो खणी आयो आहे। छा खणी आयो आहे? ख़ुदा जो कसम आहे, अदा मूंखे न को चवे, अॼु मूंखे न को चवे साईं मुफ़्ती साहब ॿाहिरि अचो, बाबा छा जो पैगाम कहिड़ो आहे? चई साईं सेठ सुलेमान मरहूम जेको शाहपुर जो हूंदो हो, उन जो नियापो तव्हांखे थो ॾियां।
मां चवंदुसि बाबा सेठ सुलेमान वीचारे खे त गुज़ारे थिया आहिनि 25 साल, हाणे 25 साल खां पोइ हाणे नियापो भेणा को दिमाग़ ख़राब थियल आहे छा? सम्झो था अलाए न? त मूंखे तव्हां ॿुधायो त महबूब करीम असांजो नबी चओ हयातुन नबी आहे, ॾाढे जो असांजो नबी, पर ज़ाहिरी त दुनिया मां रहल त कयूं न बा। 2.5 साल कंहिंजा गुज़रिया हज़रत अबू बकर जा। अबू बकर जे ख़िलाफ़त खां पोइ हज़रत उमर जो दौर आहे। उमर जे दौर में हज़रत बिलाल बिन हारिस आयो आहे। उहो ॿाहिरां नियापो थो करे त हज़रत अमीर उमर खे चओ त मां तव्हां ॾे रसूलुल्लाह जो नियापो खणी आयो आहियां। त हज़रत अमीर उमर चयो हा त रसूलुल्लाह खे त गुज़ारे साल थी विया, हुज़ूर त आहे कोन, हे चरियो नियापो छाजो खणी आयो आहे? पर ख़ुदा पाक जो कसम आहे, किताबनि में ईंदो आहे महबूब करीम जे ग़ुलाम जॾहिं ॿुधो त मां रसूलुल्लाह जो नियापो ॾियण आयो आहियां, हज़रत उमर खे चओ त हुज़ूर जो नियापो खणी आयो आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, अमीर उमर बिना जुती पाइण जे पहिरें उघाड़ो ॿाहिरि निकिरी आयो। हुनजो ईमान आहे त मुंहिंजे नबीअ जो नियापो सचो आहे, ऐं हुनजो ईमान आहे त मुंहिंजो नबी हयातुन नबी आहे। ईअं चवे हा त चरिया बिलाल नियापो कहिड़ो रसूलुल्लाह जो? 2.5 साल अबू बकर जे दौर जा गुज़री आहे, मुंहिंजा बि अधु उमिरि गुज़री वई आहे, बाक़ी के 2-3 साल बचा आहिनि, ऐं हाणे हुज़ूर तोखे कहिड़ो नियापो ॾिनो आहे? पर हुनजो ईमान आहे त न ख़ुदा जो हबीब जेकॾहिं नियापो ख्वाब में आशिक़ खे ॾिए त उहो ख्वाब जो नियापो बि सचो आहे। हज़रत बिलाल खे चई बिलाल बिस्मिल्लाह, कहिड़ो मुंहिंजे हबीब जो नियापो खणी आयो आहे? ॿुधाए त मुंहिंजे हबीब तोखे छा चयो आहे? बिलाल अखियुनि में ॻोढ़ा हाणे चवे थो मां हीअं ॿकरी कुठी हुई, पोइ हीअं ॿकरी जा हॾा ज़ाहिर थी पिया, गोश्त हुयो कोन, पोइ मूंखे रोअण अची वियो, ऐं रोअण में मां चयो या मुहम्मदा सदकुम रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात खे। पोइ रोई रोई सुतुसि त मूंखे महबूब दीदार बि करायो, ऐं हबीब चयो त गणती न कर मींहुं वसंदो, पर उमर खे वञी मुंहिंजा सलाम ॾे त मदीने में दुआ घुरो त मींहुं पाण ई वसी पवंदो। सो हबीब जो नियापो खणी आयो आहियां। हज़रत अमीर उमर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ख़ुदा जो कसम आहे मिंबर ते वेही असहाबनि खे ख़ुतबो ॾिनो आहे, दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हल। वरी सलात मुंहिंजे हबीब ते। ख़ुतबो कंहिंजे आॾो ॾिनई? चयो असहाबनि ॾे। ॾाढो जो कंहिंजे आॾो ॾिनई? ज़ोर सां कंहिंजे आॾो ॾिनई? कि जाहिल वेठा छा, अणपढ़िया छा, पाण अणपढ़ियो हो छा? ख़ुतबे में उहा ख्वाब वारी ॻाल्हि कई, ओ सहाबियो हे बिलाल आयो आहे, कल्ह हिन हुज़ूर खे फ़रियाद कई आहे, हबीब हिन खे ख्वाब में हुकुम कयो आहे त उमर खे वञी सलाम ॾे, मूंखे हबीब जा सलाम मिलिया आहिनि। हबीबनि चयो आहे त गॾिजी दुआ घुरो त मदीने में मींहुं वसंदो। हाणे तव्हांखे ॿुधायांव थो, निमाज़ खां पोइ फलाणे हंधि गॾिजी हलो त हली दुआ घुरूं त रब्बुल आलमीन मींहुं वसाईंदो। मुंहिंजा दा कहीं सहाबी एतिराज़ कोन कयो त छो बिलाल नबी खे या मुहम्मद करे सॾु कयो, कीअं नबी ॾेखारी ॾींदो, नबी त गुज़ारे वियो आहे। पर मुंहिंजा दा कंहिं बि एतिराज़ कोन कयो, बिलाल बि सचो, हज़रत उमर बि सचो, त जेके असहाबी वेठा हुआ उन्हनि जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया, तन चयो त मुहम्मद जो नियापो बि सचो। तॾहिं तो आला हज़रत चवे त दूरो नज़दीको से सुनने वाले वो कान लाले करामत पे लाखों सा। अल्लाह से तव्हां असांखे हबीब जी मोहब्बत ॾे। तव्हांजा 15 मिंट खाई वियो हाँ, माफ़ कजो। अल्लाह से तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल कंदो। हाणे जन दोस्तनि सुनत न पढ़ी आहे, सुनत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।